सिंध हाई कोर्ट हैदराबाद दादू जे पब्लिक हेल्थ खाते में 50 करोड़ रुपयनि जे 30 तरक्याती स्कीमनि में करप्शन वारे मामले में ठेकेदार खे डिस्क्वालीफाई करण ते धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। चीफ इंजीनियर सिंध हाई कोर्ट जे हुक्मनि खे ॿीहर डिस्क्वालीफाई करण ते ठेकेदार फारूक अहमद मलिक पारां सिंध हाई कोर्ट में ॿी पटिशन दाख़िल कई वई। रीडर सेल जे चेयरमैन पारां ठेकेदार खे ॿीहर साॻियो जवाज़ ॼाणाए डिस्क्वालीफाई करण ते ठेकेदार पारां वकील मार्फत ॿीहर हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कराई वई आहे। पटिशन में रीडर सेल जे चेयरमैन इरशाद अली अब्बासी, इंजीनियर खावंद बख्श दायो, कमेटी मेंबर गुलाम हुसैन पंवर ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो आहे। सिंध हाई कोर्ट हैदराबाद धुरियुनि खे नोटिस जारी कंदे कामूरनि खे 15 जनवरी ते अदालत तलब करे वरितो आहे। यादि रहे त पब्लिक हेल्थ खाते दादू पारां ठेकेदार फारूक अहमद मलिक खे टेंडरनि में कागज़ पूरा न हुजण जो जवाज़ ॼाणाए खेसि डिस्क्वालीफाई कयो हो। ठेकेदार पारां सिंध हाई कोर्ट हैदराबाद में पटिशन दाख़िल कई वई हुई।